मुंशी बाक़ायदा मूंखे लफ़्ज़ कढिया आहिनि। SHO मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां इनकारी हुयो ऐं DSP त ईअं मस्जिद में हलियो वियो ऐं तिने वॾे मुंशी ऐं SHO खे अॻु में हटाए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असांजे ॻोठ जमाल खाना सिरोहीअ ते जतोइन बिरादरी जेको आहे 2003 में जीअं सीमेंट फैक्ट्री वरिती आहे तीअं असां ते थ्रेड ऐं असांजा रस्ता रोड बंदि करण जा सामा कयूं ऐं बंदि कयूं। उनखां पोइ असां मजबूर थी हेॾे होॾे अख़्तियारनि वटि वियासीं। असांजो कुझु न थियो। असां मजबूर थी हाई कोर्ट में वियासीं जिथे मूं पिटीशन दाख़िल कई D-375/2013 जंहिंमें इहो ऑर्डर थियो त जेको बि हिननि जी इंक्रोचमेंट प्लॉट आहे या जेको रस्तो आहे उनखे हटायो वञे। पहिरियां त असांजो रस्तो हटायो वियो ऐं इंक्रोचमेंट रहियल हुई उहा वरी 2018 में ऑर्डर थियो त इहा इंक्रोचमेंट बि हटायो ऐं हिननि जे हैंड ओवर कयो। उहा हाणे मुख़्तियार कार रेवेन्यू अख़्तियारनि SHO रोड़ी ऐं SHO इंक्रोचमेंट ऐं ॿिया सभु जेके बि मुलाज़िम हुया उते हुया हिन असांखे अची ही हैंड ओवर कई प्लाट ऐं कुझु जेको आहे हुननि जी प्रॉपर्टी ते जिते कब्ज़ो हुयो उहो ड्रायूं विझाई। उनखां पोइ 2 ॾींहं छॾण खां बाद में हिननि असां ते थ्रेड शुरू कया। पहिरियों त हिननि पंहिंजा वाठा जेके इन दादागिरी क़िस्म ऐं धाड़ेल ऐं किरमियल माण्हू मोकिलिया मुख़्तलिफ़ तरीक़े सां असांखे तंग कंदा रहिया। 5-6 ॾींहं गुज़रिया आहिनि खां बावजूदि मुंहिंजी मोटरसाइकिल जेका आहे मदरसे वटां खसराई वरी पाण ई ॿिए ॾींहं ते उहा वापसि कयूं जंहिंजी इतला मां 15 ते ऐं SHO रोड़ी खे जेके कंसर्न जंहिं ऑफिसर खे ॾिनो उनखे सॼी इतला ॾींदो आयुमि चवंदो आयुमि मुंहिंजी FIR दर्ज कयो मगर उहा न कई वई। मुंहिंजी मोटरसाइकिल वापसि कई पर FIR दर्ज न थी। उनखां पोइ वरी तहमूर ऐं कुझु गुंडा पंहिंजा वठी अची राति जो मुंहिंजे मथां थ्रेड कई चई हीअ असांजी ज़मीन आहे तूं हिते रही बि न सघिजे। मां चयो ज़मीन अलाह जी आहे असांजे ॻोठ जी आहे ऐं असांजी मिल्कियत आहे। मुंहिंजी ज़िंदगी मौत ख़ुदा जे हथ में आहे ऐं जेतिरा ॾींहं आहे ओतिरा ॾींहं रहंदी तोखां डिॼंदासीं कोन। इहे एतिरा क्रिमिनल माण्हू वठी आया हुआ हद खां वधीक थ्रेड करण जे लाइ। मां जेका मूंखे इंक्रोचमेंट हटाए सरकारी मुलाज़िमनि ॾिनी मां उन ते कमु शुरू करायो। मुंहिंजो मुतालबो इहो आहे मूंखे पुलिस प्रोटेक्शन ॾिनी वञे जेका मूंखे हानरेबल कोर्ट पंहिंजी ॻोठ जी प्लाट ॾिनो आहे इंक्रोचमेंट जो उन ते मूंखे पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे। मुंहिंजी इहा थ्रेड ख़तमु कई वञे। कंहिं महिल मुंहिंजी मोटरसाइकिल खसी थी वञे कंहिं महिल मूंखे अॻुवा धमकियूं ऐं हाणे बि मुख़्तलिफ़ फ़ोननि तां एॾा थ्रेड था अचनि जो मां परेशान आहियां। अॼु मां SHO रोड़ी DSP रोड़ी बि उते मौजूदु हुयो वॾो मुंशी बि हुयो। वॾे मुंशी त बाक़ायदा मूंखे लफ़्ज़ कढिया आहिनि ऐं हुन एॾी बदतमीज़ी कई आहे जंहिंजी इंतिहा न आहे। असां पब्लिक आहियूं असांजो हक़ आहे। SHO मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां इनकारी हुयो ऐं DSP त ईअं मस्जिद में हलियो वियो। असांजी अख़्तियार आहे। मां DIG ऐं SSP खे पहिरियों इहो अर्ज़ु कंदुसि तिने वॾे मुंशी ऐं SHO खे अॻु में हटाए। जेकॾहिं मुंहिंजा हिते माण्हू मरी वञनि हा या मुंहिंजो को खून थिए हा केरु जवाबु ॾिए हुयो। 6 कलाक गुज़रिया आहिनि 7 कलाक थी आहिनि अञा बि पुलिस न आई आहे। न ई असांखां पुछो वियो आहे त बाबा तव्हां सां छा थियो। 5-6 कलाक ज़ख़्मी असांखे सुका धक हणी विया आहिनि। हथियार हुया 2-3 ॼणनि खे कलाशनकोफ हुई ऐं 4 ॼणा हुया जिन खे पिस्टल हुया। बाक़ी 12:30 बजे अॼु वरी मां SHO ॾे विया त SHO ॿुधण जे लाइ तयारु न आहे। वॾो मुंशी रहंदो खुंदो हुननि जी पोइवारी करे पियो। लिहाज़ा मुंहिंजी इहा पहिरियां खां पहिरियों हिनखे हटाए इंक्वायरी कंडक्ट कई वञे त असांखे प्रोटेक्शन छो नथो। अच्छा अहिड़ी दरख़्वास्त मां पहिरियों बि SSP खे ॾिनी। SSP मोकिलियो DSP ॾे DSP खे ॾिनमि DSP असलम कटबर खे ॾिनई इंक्वायरी जे लाइ। उहा अॼु ताईं ज़ाहिर ई न थियो। हिननि खां पैसा वठी चुप कई हलियो वियो। असां पुलिस प्रोटेक्शन घुरंदा आया आहियूं चवंदा आहियूं साईं असां ज़ुल्म आहे हीअ ॾुखी क़ौम आहे। हिननि वटि तमामु घणा माण्हू आहिनि। हिते बि राति जो मदरसो आहे नाले जो मदरसो आहे। कोई असांजो लोकल ॿार नथो पढ़े पियो कोई बि न आहे। मथो अलाए किथां ॿार वठी अची थ्रेडर वठी अची हिते क्वार्टरनि में रहनि था पिया। तव्हां हाणे बि छा पढ़णु आयो तव्हांखे काफ़ी अंदाज़ में असुलो मिलंदो हिते मदरसे जे नाले ते। असांजे ॻोठ जी जाइ आहे उते मदरसे ते कब्ज़ो आहे। तव्हां जेकॾहिं अर्ज़ु आहे तव्हांखे होॾे मदरसो आहे तव्हां होॾे पढ़ायो। जॾहिं असांजो को बि हितां पसगीदा जे कंहिं बि ॻोठ जो को ॿार कोन्हे को त उहो जेको आहे सो हिते मदरसे में पढ़ंदो। लिहाज़ा मां इहो अर्ज़ु कंदुसि त इहो मदरसो बि बंदि करायो वञे छो जो हिते रुॻा किरमियल माण्हू आहिनि ऐं हिते असले जो जेको आहे डिपू आहे।